हवाई जहाज़ पंहिंजे पोयां लिंग छो ठाहे थो? तमाम दूर वारनि मुल्कनि ॾांहुं सफ़र कंदड़ हवाई जहाज़ हवा जी जहाज़ जे भेट में तमाम घणी ऊंचाई ऐं रफ़्तार सां उॾामनि था। एतिरी ऊंचाई ते वायुमंडल जो गर्मी पद लॻभॻ काटरू 50 डिग्री सेंटीग्रेड हूंदो आहे। जॾहिं हवाई जहाज़ जो ॿारणु सड़े थो त उहो कार्बन डाइऑक्साइड ऐं गैसी शक्ल में पाणी खे ख़ारिज करे थो। इहे जीअं ई वायुमंडल में ख़ारिज थियनि था, उहे एतिरे घटि गर्मी पद जे हुअण जे करे तमामु जल्दी सां ॼमी करे नेरी शक्ल में तब्दील थी वेंदा आहिनि। इहे नंढड़नि ज़रनि जी शक्ल अख़्तियार कनि था ऐं पाण ते पवंदड़ सिज जी रोशनी खे मुंतशिर कनि था। मुंतशिर थियण जो अमल अछे रंग जे लींग वांगुरु नज़र अचे थो। आहिस्ते आहिस्ते उहो लींग हवा में फैलिजी करे गायब थी वञे थो। हिन लींग खे आमतौर ते गैस मां पाणियाट बणजण जे अमल सां ठहंदड़ धुएं जा निशान या कंडेंसेशन ट्रेल्स पिणु सॾियो वेंदो आहे।